कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार जीव सभु कंहिं जीअसी दर्शन धारो धार प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां हक़ मौजूद। दोस्तों ही सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां हिकिड़ो मुस्तक़िल सिलसिलो आहे सिंधी ॿोलीअ ते बहसनि ऐं मुबाहिसनि जो, जंहिंजो उनवान सिंधी ॿोली ख़तरा मौक़िया ऐं तजवीज़ूं जे सिरे सां हूंदो आहे। जीअं त ही असांजे लाखीणे लतीफ़ साईं जे हवाले सां प्रोग्राम आहे ऐं उनजो 279 उर्स मुबारक आहे। उन सिलसिले में ही जेको प्रोग्राम अॼोको असां मुरतिब कयो आहे। लतीफ़ साईं हिकिड़ो अहिड़ो हमगीर शाइर आहे जंहिंखे आउं सम्झां थो त असीं सभु त उन ते फ़ख़ुरु कयूं था, पर लतीफ़ साईं जी जेका शख़्सियत आहे, उनजी हैसियत आहे, उनजो कमु आहे, उनजो किरदारु आहे, उन ते आउं सम्झां थो त तख़लीक़ सां जेके बि मुहबत कंदड़ आहिनि उहे सभु नाज़ा आहिनि। अॼोके हिन प्रोग्राम में जेके मूंसां महिमान शरीक आहिनि, जेके लतीफ़ साईं जी ॿोलीअ ते गुफ़्तगू कंदा, उहे ॼातल सुञातल सभु शख़्सियतूं आहिनि। आउं सम्झां थो उहे कंहिं बि रस्मी ऐं रवाजी तारीफ़ जो त मुहताज आहिनि कोन। मुंहिंजे भरिसां ई सिंध जी ॼातल सुञातल शख़्सियत ख़ासि तौर ते कहाणी शाइरी जे हवाले सां हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं उन सां गॾोगॾु वेझे माज़ीअ में जेको साईं ख़ासि तौर ते तहक़ीक़ ते कमु कयो आहे उहो बि इंतिहाई क़ाबिले ज़िक्र आहे। साईं मदद अली सिंधी मूंसां गॾु आहिनि अॼोके हिन मुज़ाकिरे में, ऐं उनजे भरिसां ई ताज जेको आउं सम्झां थो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे, ताज जोयो साहिबु, उहे मूंसां गॾु आहिनि। ऐं जीअं मूं अॻु में ई चयो त उहे रस्मी तारीफ़ जा मुहताज आहिनि कोन, उन्हनि खे सॼी दुनिया सुञाणे पई। जिथे जिथे बि जेको आहे सिंधी ॿुधंदड़ ऐं पढ़ंदड़ मौजूदु आहिनि, उहे इन चइनी शख़्सियतुनि जे कम खां बख़ूबी वाक़ुफ़ु आहिनि त ताज जोयो तमामु मुख़्तलिफ़ पहलुअनि ते न फ़क़ति ॻाल्हाए सघे थो, पर तमामु सुठो लिखी बि सघे थो। हू खोड़ किताबनि जो मुसनिफ़ बि आहे ऐं मुरतिब बि आहे, शाइर बि आहे, ऐं उन सां गॾोगॾु लतीफ़ साईं ते उनजो तमामु क़ाबिले ज़िक्र कमु आहे। उनजे भरिसां ई डॉक्टर एहसान दानिश शाह लतीफ़ ते शाह लतीफ़ जी शाइरीअ जो समाजी कार्ज जे मौज़ूअ ते PhD कई आहे। लतीफ़ साईं ते उनखां अलावा बि हुनजो खोड़ सारो कमु आहे। उनजी ॿोली, उनजी जमालियात, उनजी ख़ूबियुनि ऐं ख़ूबसूरतियुनि ते मुसलसिल एहसान जेको आहे कमु कंदो रहे थो पियो। अॼोके हिन मुज़ाकिरे में उहे बि गॾु आहिनि मूंसां, ऐं उनजे ई भरिसां हिकिड़ो ॿियो दोस्त लतीफ़ शुनास डॉक्टर शेर मेहराणी, जेको बि लतीफ़ साईं जे हवाले सां तमामु सुठो कमु कंदड़ आहे ऐं उनजी शाइरीअ ते लतीफ़ साईं जी शाइरी जी जमालियात जेका आहे उन ते उन PhD कई आहे ऐं उनखां अलावा खोड़ सारनि किताबनि जो मुसनिफ़ आहे। त अॼोके हिन मुज़ाकिरे जो पाण जंहिंजो उनवान ई आहे लतीफ़ साईं जी ॿोली। लतीफ़ साईं जी ॿोली तमामु वॾो मौज़ू आहे ऐं आउं सम्झां थो उन ते कई वेहकूं थियनि त बि उहे नाकाफ़ी आहिनि, पर कोशिशि कंदासीं त हिन मुख़्तसिर वेहक में असां जेको आहे अहिड़ी गुफ़्तगू कयूं जंहिं मां असांजा ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ घणो कुझु हासिल बि कंदा। लतीफ़ साईं तमामु वॾो मौज़ू आहे, आउं सम्झां थो हिकिड़ो दौरु आहे ऐं उन दौर ते ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ी वेहक बिल्कुलु नाकाफ़ी आहे, पर कोशिशि कंदासीं त उन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे चऊं, लतीफ़ साईं जी ॿोली जे हवाले सां ज़िक्र कजे। ऐं हिते उन असांजा जेके महिमान आहिनि सभ खां अॻु में ऐं मदद साईं मुंहिंजे भरिसां वेठा आहिनि ऐं उतां ई इब्तिदा पियो कयां त मदद साईं लतीफ़ साईं जी जेका ख़ासि तौर ते ॿोली आहे उहा आउं सम्झां थो त जॾहिं मुतालियो कयूं था त दुनिया जा जेके ॿिया शाइर आहिनि उहे वरसायल तबिके खे या मथे तबिके खे घणो अहमियत, मिसाल जे करे शेक्सपियर खे था वठूं, मिल्टन खे था वठूं, गोइटे खे था वठूं, त उन्हनि वटि ॿोलीअ जो जेको रुझान आहे उहो मथे तबिके जी ॿोली आहे किरदारनि खां वठी। पर जॾहिं लतीफ़ साईं खे असां ॾिसूं था त उहो हारी, नारी, लोहर, कोरी, मोची ऐं जेको आहे हेठे तबिके जो माण्हू जेको आहे उनजो मौज़ू बि आहे ऐं उनजी ॿोली ॻाल्हाए थो। त इन खे अव्हां कीअं था ॾिसो त उन दौर में जॾहिं त जेको फ़ारसी हुई उन दौर जी उहा दफ़्तरी ऐं
सरकारी ॿोली हुई, अहमियत उनखे हासिलु हुई, भिटाई उन खां पासो करे ऐं हिकिड़े आम तबिके जी हिकिड़े मिडिल क्लास खां बि जेकॾहिं चइजे त लोअर मिडिल क्लास जो जेको माण्हू आहे उन जी ॿोलीअ खे अहमियत ॾियणु जेको आहे लतीफ़ साईं तव्हांजी नज़र में उनजो सबबु कहिड़ो आहे, उन ॿोली ते थोरी रोशनी विझंदो त अॻिते हलण में असांखे आसानी थी। महिरबानी डॉक्टर साहिबु। सभ खां पहिरीं त हाणे सिंधी ॿोली बाख़्तियार इदारे खे आउं जस ॾींदुसि जो अॼु शाह लतीफ़ जे 279 उर्स जे मौक़े ते ही प्रोग्राम मुरतब कयो अथनि। हाणे साईं ॻाल्हि आहे त लतीफ़ साईं ते ॻाल्हाइण लाइ उनजी ॿोली, उन दौर जे सियासी ऐं समाजी पस मंज़र खे जाचणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। सिंध जो ख़ितो जेको आहे पंहिंजी मख़सूस जाग्राफ़ी सूरताल सबबु 1000 सालनि खां मुख़्तलिफ़ मसाइबनि खे, तकलीफ़ुनि खे, हमले आवारनि खे मुंहुं ॾींदे पिया आहियो। लतीफ़ साईं जॾहिं अखि खोली तॾहिं सिंध उहो ई अज़ाब में हुई। हुन पंहिंजे इर्द गिर्द तव्हां ॾिसो त उन वक़्तु ॿोली हुकमराननि जी फ़ारसी हुई ऐं फ़ारसी ॿोली तरक़ीअ जो रस्तो सम्झी वेंदी। उन दौर में शाह साहिबु पंहिंजे आम सिंधी माण्हुनि जी, जीअं अवां पाण चयो त कहिड़ो पोरियत आहे, मीर बरनि खां वठी कारीगरनि ताईं हर माण्हूअ सां जी हुन ॿोलीअ खे उन उनजे जेके कतब ईंदड़ शयुनि खे हुन ॻायो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त हुन छो इहो सिंधी मुंतख़िब कई, छाकाणि त हुन में सियासी शऊर जी इंतिहा हुई। ऐं चवंदो आहियां त शाह लतीफ़ जी पैदाइश सिंध लाइ हिकु मिरेकल हुई। ऐं इहा ॻाल्हि बि चवंदो आहियां त जेकॾहिं मोहन जो दड़ो ऐं शाह लतीफ़ सिंध में न हुजनि हा त सिंध नामुकमल ऐं अधूरी हुजे हा। हुन माण्हू न फ़क़ति पंहिंजे आम माण्हुनि जी ॿोलीअ खे मुंतख़िब कयो पंहिंजे शाइरी जे मौज़ू, पर हू सिंध जे झर जंग में वियो आहे। छो सफ़र कीअं, हुनजे दिमाग़ में कहिड़ी मुतलाशी हुई, कहिड़ी तलाश हुई, कहिड़ी ॻोल्हा हुई। हुन ॾिठो त हीअ 1000 सालनि खां जेका क़ौम मुसीबतुनि खे मुंहुं ॾींदी पई अचे, छो न हुनजी ॿोलीअ में हुन सां ॻाल्हायां। हुन खां पहिरीं असांखे मीर शाह इनायत खां सवाइ या हिकु अधु शाइर खां सवाइ का शाइरी मिले ई कोन थी। पर हिन जी शाइरी छो मक़बूल थी, इन करे जो हिन आम माण्हुनि सां वियो, वञी वेठो। हाणे मिसाल तौरु ससीअ ते लिखण लाइ ही असांजो सूंहुं पहिरें पंधु वियो आहे। तव्हां ॾिसो त ससीअ में जेके हुन हंध ऐं माग मकान लिखिया आहिनि, विंदुर खां वठी हुनजे ससीअ जे तुर्बत ताईं, उन्हनि शयुनि खे हुनजे दिमाग़ में को कंप्यूटर हो। मां त हैरत में आहियां त उहो यादि कीअं कंदो। वरी जॾहिं थर वियो आहे, थर जा गाह, मीर बैरनि जा, मुहाणनि जा, हर हंधि हुन माण्हूअ खे, आम माण्हूअ खे पंहिंजो मौज़ू बनायो आहे। ऐं उन आम माण्हूअ खे मौज़ू बनायो आहे जेका 1000 सालनि खां मुसीबतुनि खे मुंहुं ॾींदी पई आई। ताज साईं ॾांहुं ईंदासीं त लतीफ़ साईं जी शाइरीअ जूं जेके ख़ूबियूं ऐं ख़ूबसूरतियूं आहिनि उहे अव्हांजी नज़र में कहिड़ियूं आहिनि? रुगो जेको ख़ासि तौर ते हर्फ़ तजनीसी आहे, रिधम आहे, रवानी आहे, उहे त आहिनि ई आहिनि, पर लतीफ़ जेको हिकिड़े पोरियत हारी नारी जी ॿोलीअ खे खणी ऐं एॾो जेको आहे पंहिंजे फ़िक्र खे उन में समायो आहे, त उन खे अव्हां कीअं था ॾिसो? मूं अॼु लतीफ़ साईं जे हवाले सां 3 ॻाल्हियूं सोचियूं आहिनि। हिकिड़ो त लतीफ़ साईं वटि सिंधी ॿोलीअ जी अहमियत कहिड़ी, ॿियो लतीफ़ साईं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे तख़लीक़ कीअं कयो, ऐं टियों सिंधी ॿोलीअ जी दवामियत, लफ़्ज़नि खे दवाम कीअं ॾिनो। ऐं सम्झो ॿिए मरहले में ऐं दवाम ते ॻाल्हाईंदुसि। पहिरें मरहले में हिननि 2 ॻाल्हियुनि ते। पहिरीं ॻाल्हि त जीअं मदद साहिबु चयो त लतीफ़ साईं असांजो उहो अज़ीम शाइर आहे जंहिं पंहिंजी 18वीं सदीअ में जेको जनमु वरितो, माना त 1689 में जनमु वरितो, 1752 में, माना 18वीं सदीअ जो जेको अधु आहे। त उन में तव्हां लतीफ़ साईं पंहिंजे ख़्याल, पंहिंजे फ़िक्र, पंहिंजे उसलूब, पंहिंजे फ़न ऐं पंहिंजे ॿोलीअ जे हवाले असीं ॾिसूं था त हू वाक़ई हिकिड़ो करिश्माती शख़्स आहे, वाक़ई हिकिड़ो मौजज़ाती शख़्स आहे जंहिं पंहिंजी ॿोलीअ खे। हुन जॾहिं ॾिठो त कलोड़ा जेके सिंध जा हाकुम जिन मुग़लनि जे ताइफ़ुल मलूकीअ खां पोइ सिंध खे आज़ादु करण तरफ़ विख वधाई, पर हुकूमती मसलिहतुनि ऐं हिकमत अमलनि तहत हुनखे मुग़ल हुकुमराननि जी ॿोलीअ खे सरकार ऐं दरबार जी ॿोली बनाइणो पियो। ऐं नतीजतन
उहे जेके मनसबदार माना हुकूमत जा हुआ या उहे आलिम जेके हुकूमत जा सहकारी या उन जा हिमायती हुआ, उन्हनि इहो चयो त फ़ारसी घोड़े चाढ़सी, सिंधी वाई कमु न आई। उन वक़्तु भिटाई इहो जेको सरकारी मढ़त हुई फ़ारसीअ जी, उन जे ख़िलाफ़ु सिंधी ॿोली जेका आम माण्हुनि जी ॿोली हुई उनखे पंहिंजे इज़हार जो ज़रियो बनायो ऐं सिधो सऊं, छाकाणि पाण फ़ारसीअ जो आलिम हो, अरबीअ जो आलिम हो, सिंधीअ जो आलिम हो, हिंदीअ जो आलिम हो, बावजूदि उन जे हुन चयो त जेतो सिखी फ़ारसी गोलो तोए ग़ुलाम जो ॿधो ॿिनि ॻाल्हिए सो कीअं चाहे जाम उञो त आब घुरे बुखियो त ताम ई आमन संदो आम ख़ासनि मञान। माना तूं जेकॾहिं नौकिरीअ लाइ दरबार लाइ हुकूमत में वञण लाइ फ़ारसी सिखी थो त तूं गोलो आहीं, तूं ॼाम नथो थी सघीं, तूं हुकुमरान नथो थी सघीं, तूं आला मनसब जो धणी नथो थी सघीं, छाकाणि त तोखे पेट जी ज़रूरत खपे, उञ बुख। ऐं साॻे वक़्तु जॾहिं नादिर शाह सिंध ते हमिलो करे थो, माना हिकिड़ो त असांजा पंहिंजा हुकुमरान जेके मुग़ल मुती हुआ, ईअं सम्झो त मुग़लनि खां हुननि हुकूमत वरिती उन करे उन्हनि जी ख़ुशामद तो, पर जॾहिं नादिर शाह थो अचे त उहो त सिधो सो फ़ारसीअ जो हामी आहे ऐं हुते अची करे थो, त उन वक़्तु उन जी बि सख़्तु मुखालफ़त करे थो, चए थो पीएम पठाणनि सी ॿोली जे न ॿुझनि ऐं सिंधीअ जो सायो करियां, हू पारसियूं पुछनि मूं पिण मुलातुनि सरतियूं सूर पिराया। त यानी हाकुमनि ऐं हाकारनि ॿिन्ही जी ॿोलीअ जो भिटाई मुखालिफ़ आहे, उहो आम माण्हूअ जी ॿोली खणे थो। हाणे उन ॿोलीअ में वरी जॾहिं उन ॿोलीअ खे वठे थो त अलामा काज़ी चए थो त भिटाई कमाल जो शाइर आहे, जो 18वीं सदी में जॾहिं शेक्सपियर जी ॿोली जेका आहे उहा वॾनि माण्हुनि जी ॿोली हुई, पर उन हिकिड़ो पंहिंजो मक़ाम ॾिनो। पर भिटाई खे ॾिसूं था त भिटाई हिकिड़ी सूबाई मुहावरे वारी ॿोलीअ खे आलमी मयार जी ॿोली बनाए छॾियो आहे। हाणे हिकिड़ो त आलमी मयार, पर आउं त ईअं चवंदुसि त भिटाई न रुॻो ॿोलीअ खे आलमी मयार ॾिनो, पर सिंधी ॿोली ख़ुदि तख़लीक़ कई, हुन नवां लफ़्ज़ नवां मुहावरा उन्हनि खे नयूं मानाऊं सकाफ़ती मददी मानाऊं ॾिनियूं। मसलन हिकिड़ा 2 मिसाल मां तव्हांखे ॾियां त माण्हू जॾहिं शदीद सूर ऐं तकलीफ़ में हूंदो आहे ऐं हद खां वधीक त उन वाहुनि में चकर हणंदो आहे। हाणे इहा जेका सूर जी कैफ़ियत आहे, जॾहिं भिटाई ससूअ जो ज़िक्र करे थो त चए थो त मूं जीअं हो त पुनुअ सां जे हुआ मुलाक़ात त ॿाहुनि विझी वात हुन रिणनि में रियूं कयां। त हाणे उन कैफ़ियत खे लफ़्ज़नि जी सूरत में, बाह में माण्हू चक त हणे थो पर उनखे लफ़्ज़ माण्हू नथो ॾेई सघे, लतीफ़ उन कैफ़ियत खे लफ़्ज़ ॾिना। या हिकिड़ो ॿियो मिसाल तव्हांखे ॾियां त हिन वक़्तु ॾुकार आहे, ॿोॾ आहे, पर हिकिड़े वक़्तु जॾहिं बगदाद में ॾुकार पियो त सैदीअ चयो त चुनिकत साली दरंदर दमश्क के यारां फ़रामोश करदंद इश्क। जॾहिं दमश्क में सख़्तु ॾुकार पियो त यारनि खां इश्क विसारिजी वियो। त भिटाईअ जेका सिंध में ॾुकार जी सूरत हुई उनखे अहिड़े नमूने पेंट कयो आहे त हैरत थी वठे, यानी वर भाउर थी वञण जो हिकिड़ो मुहावरो तख़लीक़ थो करे। उन में हिकिड़ो शेर अथसि त थांवर उथी पस ॾेह खिवंदी विजड़ी तो पेका मूं साहुरा खिवण पिलायो रस वस तनी लाइ वस जिन वर मटे भाउर कया। हाणे ॾुकार में एॾी कैफ़ियत आहे ग़ुरबत जी, जेको ज़ालूं पंहिंजे मुड़ुस सां सुतियूं पियूं आहिनि, ॼण संदन भाइर सुता पिया आहिनि, हुननि जूं जिन्सी ख़्वाहिशूं ख़तमु थी वियूं आहिनि। त हाणे तव्हां ॾिसो लफ़्ज़नि खे जेको तख़लीक़ करे थो भिटाई, उहो कमाल जी उहा तख़लीक़ियत आहे। त लतीफ़ वटि पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत आहे, उनखे अवलियत ॾिए थो ऐं उनखां पोइ ॿोलीअ खे हिकिड़ो नओं रुख़ ॾिए थो, उन में तख़लीक़ी रुख़ ॾिए थो, उन में पंहिंजियूं तशबीहूं। हाणे ॾिसो न, हिकिड़ी तशबीह ॾिए थो त जीअं से ककर उभ में तीअं ॾूंगर जी ॾेठ, मूं त ई हेठि पेर निहारियां प्रिय जो, मूं त ई हेठि पेर निहारियो प्रिय जो। हाणे जीअं ककर कारा आहिनि, उन्हनि जे छांइजण सां ॾूंगर बि कारो थी थो वञे,
ऊंदहि थी वञे। इहा तशबीह जेका ॾे तूं बिठाई उहा कमाल ऐं ससु चए थी त इन हालत में मूंखे पुनुअ जो पेर ॻोल्हणो थो पए त इहा तख़लीक़ियत ॿोलीअ जी ऐं अहमियत जेका आहे। हाणे पाण डॉक्टर एहसान ॾे हलंदासीं त लतीफ़ हिकिड़ो अहिड़ो सैलानी शाइर आहे जेको सॼी सिंध जेको आहे उहो पंहिंजे प्यारे प्यादे उन ॾिठी आहे, उनजी सकाफ़त, उनजी तहज़ीब, उनजी तमदुन, उनजी ॿोली, उन खे ॾिठो आहे। त अव्हां लतीफ़ साईं खे गहराई सां पढ़ियो बि आहे, परोड़ियो बि आहे, त उनजी ॿोलीअ में मुख़्तलिफ़ लहजा असांखे मिलनि था पिया। जीअं मिसाल थर वियो आहे त उतां जा जेके ॿोली जा असर आहिनि, उतां जो जेको लहजो आहे उनजी शाइरीअ में चिटो पिटो असांखे मिले पियो। जीअं कोहिस्तान वियो आहे त कोहिस्तानी लहजे खे उन अपनायो आहे। जेकॾहिं उत्तर वारे पासे ॾे खोड़ सारा तकिया जेके लतीफ़ साईं जा हिन वक़्तु बि उते उन्हनि जा ओञाण मिलनि था, त उते उहो जेको उतरादी लहजो बि लतीफ़ साईं जी शाइरीअ में मौजूदु आहे। त जेकॾहिं इन्हनि ते अमां थोरो लतीफ़ साईं जी ॿोलीअ जा जेके लहजा आहिनि, लहजनि जा जेके असर आहिनि, त इहो बि हिकिड़ो वॾो मौज़ू आहे त तमामु वॾो मौज़ू जंहिं ते खोड़ सारूं वेहकूं थियनि, पर मुख़्तसिर तौर ते इन ते जेकॾहिं रोशनी विझंदो त पोइ वरी अॻिते असां ॻाल्हाइणु। हक़ीक़त इहा आहे त अॼु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे तमामु घणो जस ॾियां थो त हिकिड़े तमामु अहम मौज़ूअ ते हीउ मुज़ाकिरो थी रहियो आहे। शाह लतीफ़ जी ॿोली, उन जा पहलू, उन जो फ़न, उन जी जमालियात, उन जूं तशबीहूं, इस्तारा, इल्मु बयान, इल्मु बदी जे हवाले सां असां ॾिसूं या फ़नी सतह ते असां उन जी जांच कयूं त हक़ीक़त में इहो एॾो वॾो मौज़ू आहे जंहिं लाइ हीअ हिकिड़ी निशस्त नाकाफ़ी आहे। पर जीअं तव्हां ख़ुदि चयो त शाह लतीफ़ जा जेके लहजा आहिनि, सिंध खे असां ॾिसूं था त सिंध तबई तौर ते 5 वॾनि भाङनि में असांखे नज़र अचे थी पई, जंहिंमें लाड़ आहे, उत्तर आहे, काछो आहे, कोहिस्तान आहे, विचोलो आहे ऐं थर आहे। इहे जेके आहिनि से 5-6 जेके आहिनि से उन जा तबई भाङा आहिनि। जेतिरा हुन जा तबई भाङा आहिनि ओतिरा ॿोलीअ जा लहजा आहिनि। सिंधीअ में आम तौर ते इहा ॻाल्हि मशहूरु आहे, चवणी मशहूरु आहे त 12 कोहें ॿोली बि। इहा चवणी उन्हनि ॾींहंनि में मशहूरु थी जॾहिं कम्यूनिकेशन जा ज़रिया जेके आहिनि से थोरा हुया ऐं 12 कोहनि ते ॿिए ॿोलीअ जो लहजो जेको आहे तब्दील थींदो हो, छो त तमामु वॾे सफ़र तकलीफ़ुनि खां पोइ माण्हू इन 12 कोह बि करे सघंदा हुआ। हाणे सूरत हाल थोरी मुख़्तलिफ़ आहे उन खां, पर तंहिंजे बावजूदि जेके इहे 5 या 6 जेके आहिनि से तबई भाङा आऊं तव्हांखे ॿुधायो, नरगो लतीफ़ जी ॿोलीअ में उन्हनि 5 ई सिंध जे तबई भाङनि जी ॿोलीअ जा जेके आहिनि सिंधी ॿोलीअ जा लहजा आहिनि, पर हक़ीक़त ॾिठो वञे त उन्हनि डायलैक्ट्स सां गॾु सब डायलैक्ट्स बि आहिनि, यानी हिकिड़ा अञा नंढा लहजा बि आहिनि। मसलन असां जेकॾहिं हदबंदी कयूं मुख़्तलिफ़ जेको आहे सो इन्हनि तबई भाङनि जी, त उहा उन में जेके आहिनि से खोड़ सारा जाग्राफियाई हवाले सां ॾिसंदासीं त खोड़ हिकिड़ो जेको आहे सो अचे थो पियो, एरिया अचे थी पई। उन एरिया जे अंदरि जीअं 12 कोहें ॿोली ॿी वारो असां इस्तिलाह इस्तेमालु कयोसीं, त उन में ख़ुदि जेको आहे सो थोरी थोरी असांखे वरी तब्दीली नज़र अचे थी। मसलन ख़ुदि उत्तर जी जेका ॿोली आहे न, त उत्तर में मिसाल जेको आहे सो लाड़काणे खां शिकारपुर, जेकबाबाद, होॾां उबावड़ो, घोटकी, ॾहरकी, ख़ैरपुर, सखर ऐं मुख़्तलिफ़ माना इहे अची था वञनि ज़िला। त उन्हनि में पंहिंजो असांजे आलमनि इहो लिखियो आहे त तव्हां शिकारपुरी ॿोलीअ खे तव्हां अलॻि नमूने सां डील करे सघूं था, अलॻि हिकिड़े लहजे तौरु ॾिसी सघूं था पिया। ऐं जेका उबावड़े जी ॿोली आहे उन जी धार, उन जो अंदाज़ जेको आहे सो टोटली मुख़्तलिफ़ आहे। त इन सॼे इलाइक़े में ॻाल्हाई वेंदड़ ॿोली हूअं त आहे त उतरादी, पर उन में बि जेके आहिनि से काफ़ी जेके आहिनि से वेरिएशन्स आहिनि। शाह लतीफ़ जी जेका ॿोली आहे उन जो कमाल इहो आहे त उन जा लहजा, जीअं अवां पाण चयो त सॼी सिंध उन पंहिंजे पेरनि सां चपो चपो चुमियो आहे, त उन में जेके आहिनि से इन सिंध जे समूरनि भाङनि में जेके ॻाल्हाई वेंदड़ ॿोलीअ जा लहजा आहिनि उहे इस्तेमालु थियल आहिनि। वॾी जेका मज़ेदार ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ईअं बि कोन्हे त जेकॾहिं ससूईअ जा 5 सुर असां ॾिसूं था पिया त उन्हनि 5 सुरनि में, छो त कोहिस्तान जो ज़िक्र ज़्यादा आहे, उन ससूई जी जॻह जिदोजहद जे हवाले सां ॾिसूं था त उन में को टोटली कोहिस्तान जी ॿोली आहे, ईअं कोन्हे। उन में तव्हांखे थरी ॿोलीअ जा यानी थरी लहजे जा, उतरादी लहजे जा ऐं ॿियनि लहजनि जा बि ट्रेसिस जेके आहिनि से मिलंदा। ईअं तव्हां इहा हिकिड़ी मञल हक़ीक़त आहे ऐं इन ॻाल्हि खां को इनकार बि कोन कंदो त शाह लतीफ़ जे शाइरीअ जो जेको हावी लहजो आहे ॿोलीअ जे हवाले सां उहो लाड़ी आहे।
ऐं हुन वटि जेका लफ़्ज़ियात आहे या लफ़्ज़नि खे ठाहिण ऐं जोड़ण जो जेको फ़न आहे उहो लाड़ी जेको लहजे मुताबिक़ आहे, पर उन सां गॾोगॾु इन्हनि ॿिनि सभिनी लहजनि जो काफ़ी आहे। हाणे जेकॾहिं असां हिकु हिकु लहजे ते ॻाल्हाईंदासीं त यकीनी तौर ते असांखे तमामु घणो वक़्तु लॻंदो, पर मां ख़ासि तौर ते ॿिनि लहजनि ते ॻाल्हाइणु चाहियां पियो लतीफ़ साईं जे ॿोलीअ जे हवाले सां। हिकिड़ो त हुनजो जेको बुनियादी लहजो आहे लाड़ी लहजो ऐं ॿियो उतरादी लहजो। आमतौर ते असांजा जेके लाड़ जा दोस्त आहिनि, लाड़ में रहंदड़ दोस्त आहिनि, उहे इहा ॻाल्हि तस्लीम ई न कंदा आहिनि त लतीफ़ जी शाइरी में को लाड़ी लहजे खां अलावा ॿियो को लहजो आहे बि। पर हक़ीक़त इहा आहे त इन जो जवाबु ख़ुदि लतीफ़ साईं जो रिसालो आहे जंहिंमें उन क़िस्म जूं शयूं मिलनि थियूं। मां कुझु बेत लिखी आयो हुउसि इन हवाले सां। मिसाल सां लाड़ी लहजे में ॾिसूं था त केतिरा लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जंहिंमें जेको आहे सो ये खे हे में तब्दील कयो वञे थो पियो। लाड़ी जेको फॉर्मेट आहे ॿोलीअ जो या लहजो आहे, मिसाल तूं हबीब तूं तबीब, तूं दारूं खे दर्दनि, तूं ॾींहुं तूं लाहीं ॾातर खे ॾुखंदनि, तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अम्र करहो उनखे। हालांकि इहो करियो आहे सिधो सो, पर लाड़ी लहजे जे असर हेठि लतीफ़ उनखे करहो करे छॾियो आहे। जेतोणीकि करे जी हिकिड़ी ॿी माना बि आहे उठ जे माना में, पर हिते करहो जी माना जेका आहे इहा करियो ई आहे। अहिड़ी तरह सां लाड़ में जेको सवालिया जेके आहिनि जुमिला, उन्हनि लाइ जेको आहे ख़ासि तौरु लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि कोह, कुॼाड़ो ऐं इन क़िस्म जा लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि। इहे आम जाम असांखे सॼे रिसाले में मिलनि था पिया। मिसाल कोह थो कागर कोरी, कोह थो कागर कोरी वेठो विञाई मस, ॾूर ते हाई ॾस जियां अखर जुड़िया। हाणे इहो जेको कोह आहे माना छो उनखे आम ॿोलीअ में असां चवंदा आहियूं, आम जेको मयारी लहजो आहे उन मुताबिक़, मयारी लहजे जे मुताबिक़। अहिड़ी तरह सां कुॼाड़ो जहिड़ो जेॾो तुंहिंजो नाम, बाज बि ओॾियाई मङा, रेत में रेथूणीअ तूं छपर तूं छा, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का। कुॼाड़ो लफ़्ज़ खोड़ इस्तेमालु कयो आहे, कोह लफ़्ज़ खोड़ इस्तेमालु कयो आहे। लतीफ़ जो सॼो रिसालो इन हवाले सां भरियलु आहे। अहिड़े नमूने सां हिकिड़ो ॿियो ख़ासि लहजो जेके असां जेको उत्तर में रहंदड़ माण्हू आहिनि उहे अक्सर करे ॿिए तरीक़े सां उचारींदा आहिनि ऐं लाड़ी माण्हू हिन वक़्त ताईं उनखे उन लतीफ़ी लहजे मुताबिक़ उचारींदा आहिनि। उहो आहे रोअन ऐं रोन वारो या रून वारो। ठीकु आहे, मिसाल लतीफ़ साईं चयो आहे ॿई वेठा रून ॾुखी ॾुगर पाण में, कंहिंखे कीन चोन मंझंदि जो प्रीतणो। हाणे पाण चवंदा आहियूं इवन मयारी लहजे में बि चवनि ऐं रोन लिखंदा आहियूं। हिकिड़ो हिते मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइणु चाहियां थो त असांजा शाह लतीफ़ जा रिसाला मुरतिब कंदड़ जेके असांजा आलिम आहिनि उन्हनि मां खोड़ सारा आलिम अहिड़ा आहिनि जिन जो तालुक़ु विचोले ऐं लाड़ सां आहे, पर तंहिंजे बावजूदि उन्हनि जॾहिं उहे मुरतिब कया आहिनि रिसाला त उन्हनि खे ज़ेरूं ज़बरूं ॾेई, आराबूं ॾेई ऐं उन जो लहजो तब्दील बि करे छॾियो अथऊं। मिसाल कल्याण आॾवाणीअ जे रिसाले में जेकॾहिं तव्हां पढ़ंदव त इहो ई बेत जेको आहे चवनि ऐं रोअन लिखियो पियो आहे सिधो सो। त इहे मामला थिया आहिनि, पर असुल में लतीफ़ साईं जो इहो ई आहे। उनखां पोइ उतरादी लहजो आहे, अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि। उतरादी लहजे लाइ असां ॾिसूं था त हक़ीक़त इहा आहे त लहजे जे बुनियाद ते को जहिड़ो आहे कोन, को जंग आहे कोन। जेतिरा ॿोली जा लहजा वधीक आहिनि ओतिरो ॿोलीअ जी वुसअत जो असां अंदाज़ो लॻाए सघंदा आहियूं ऐं उन ते वधीक कमु करे सघंदा आहियूं। पर असांजे आलमनि मंझां डॉक्टर ट्रम्प खां वठी बेरूमल ऐं पंहिंजो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ऐं डॉक्टर दाऊद पोटे साहिबु उतरादी लहजे खे बहरहाल हिकिड़ी अहमियत बि ॾिनी आहे ऐं चयो आहे त उन में लफ़्ज़ ऐं उचार जेके आहिनि उहे चिटा ऐं वाज़े आहिनि ऐं उन जा जेके मख़सूस लफ़्ज़ आहिनि जिन ते ख़ासि तौर ते काफ़ी ज़िक्र रहंदो आहे, काफ़ी मुख़्तलिफ़ जॻहुनि ते उनजो ज़िक्र निकिरंदो आहे। मसइलन ख़ासि तौरु तलफ़ुज़ जे हवाले सां असां ॻाल्हि कंदा आहियूं त जेको मायारी लहजो आहे या लाड़ी लहजो आहे, लाड़ी लहजे में त अञा बि उनखे मुख़्तसिर थो कजे। हीउ जेको टे ऐं टे वारो मसइलो आहे, टे डाल ऐं इन क़िस्म जा, पाण चऊं उत्तर में चवंदा आहिनि खंड, पर हिते चयो वेंदो आहे खंड। असां ओॾे चऊं त जेको आहे सो चंड, पर मयारी लहजे मुताबिक़ उहो चंड आहे। त लतीफ़ साईं जे रिसाले में ॿ ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। असांजा हिकिड़ा जेके मुरतिब आहिनि लतीफ़ रिसाले जा, मिसाल डॉक्टर बलोच साहिब जो असां ज़िक्र करे सघूं था। उन माना इहे जेके लफ़्ज़ आहिनि इन क़िस्म जा, उन में बाज़ाब्ता तौरु रे ॾेई ऐं ॼण उतरादी लहजे खे इंडोस कयो आहे ऐं उनखे क़बूल कयो आहे त असुलु इन जो तलफ़ुज़ इहो आहे। तव्हां चंड उन में लिखियलु ॾिसंदव त रे सां तव्हांखे लिखियलु नज़र ईंदो। अहिड़े नमूने सां समुंड जेको आहे
त रे उन में अचे थी पई, पंहिंजो लिखत में अचे थी पई। इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे त इमला जे लिहाज़ खां, सूरत ख़ती जे लिहाज़ खां लिखणु सही आहे या न सही, पर बहरहाल इन लहजे खे, छो त भेरूमल जो चवणु इहो आहे त संस्कृत मां जेको इहो चंड आहे, मिसाल उहो चंद्र आहे असल में, ऐं संस्कृत जो लफ़्ज़ चंद्र आहे, उन मां पोइ असां वटि चंड थियो, ईअं जंद्र आहे उन मां जंड थियो, पुत्र आहे उन मां पुट थियो, ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके आहिनि असांखे लहजा मिले थो त उन में उतरादी लहजे जी उन्हनि कई आहे। लतीफ़ साईं वटि हिकिड़ो मख़सूस लफ़्ज़ियात आहे उतरादी लहजे जे हवाले सां, जेका ख़ासि तौर ते ॾाढी ध्यानु छिकाईंदड़ आहे। उन हवाले सां जेके लफ़्ज़नि जूं वाहिद जमो आहिनि, उन में जेको पछाड़ी आहे उन जी इस्तेमालु थींदी आहे आम तौर ते, पर एॾे उत्तर में उन जे बजाए जे बजाए इस्तेमालु थींदो आहे। ख़ासि तौर शिकारपुर ठुल जेकबाबाद जे पासे ॾे त इहो घणी आहे पंहिंजो इन क़िस्म जी। लतीफ़ साईं बि इहा कई आहे। मिसाल असां हिते आम जेका मायारी ॿोली आहे, जेका असांजी दर्सी ॿोली आहे, उन में असां खटूं चवंदा आहियूं, पर हुते चयो वेंदो आहे खटा, ऐं अहिड़े क़िस्म जा खोड़ मिसाल मिलनि था। ऐं लतीफ़ साईं जी शाइरी में बि इहे आहिनि, राणा तुंहिंजी राह ते ॾेहाणी ॾेखां, राणे जे रिहाण जूं रूह अंदरि रेखां, मोहबत जूं मेखां तोसी लाल लपेटियूं। हाणे जेको मेखां रेखां इहो लहजो आहे, इहो ख़ासि जेको आहे सो उतरादी लहजो आहे, जेके भिटाई एडॉप्ट कयो आहे। ठीकु आहे। ऐं अहिड़ी तरह सां मींहां ऐं नीहां ॿई अखर हिकिड़ो, जे वसण जा वेस करे त ककर कनि कीहां, बादल थी बीहां जे आगम अचण जा कर। हाणे इहो जेको कीहां आहे, इहो लहजो बिल्कुलु जेको आहे सो उतरादी लहजो आहे, जेके भिटाई एडॉप्ट कयो आहे। ऐं इन क़िस्म जो असां ॾिसंदासीं त उत्तर में हिते मयारी लहजे मुताबिक़ मूं ॾे इस्तेमालु थींदो आहे लफ़्ज़, पर उत्तर में थींदो आहे मां ॾे इस्तेमालु कंदा आहिनि। माना ॿिन्ही जी साॻी आहे, पर लहजे जो फ़र्क़ु आहे। लतीफ़ साईं पंहिंजे बेतनि में इहो इन लहजे खे बिल्कुलु एडॉप्ट कयो आहे। भलाई आहिनि पिरी भलाई पंहिंजे, खुंभात जो पहिरियों बेत आहे, भलाई आहिनि पिरी भलाई पंहिंजे, सबाझा सिर चढ़ियो ॾोरापो न ॾीन, माॾे मदियूं थियनि सॼण साॼा आहिनि। हाणे पाण हलंदासूं डॉक्टर शेर मेहराणी ॾे। ऐं डॉक्टर शेर जीअं त लतीफ़ियात जे मौज़ूअ ते मुसलसिल कमु कंदो रहियो आहे, पर हुनजे घणे हद ताईं मौज़ू रहियो आहे जमालियात। ऐं लतीफ़ जी शाइरीअ में शेर साईं ख़ासि तौर ते लतीफ़ जी ॿोलीअ जी जेका जमालियात आहे, असां अॼु चाहींदासीं त तव्हां लतीफ़ साईं ते मुसलसिल कमु कयो पिया। उनजी फ़िक्री जमालियात ज़रूरु आहे, पर ॿोलीअ जी जेका जमालियात आहे उन ते अॼोके हिन सेशन में जेकॾहिं अवां रोशनी विझंदा त आउं सम्झां थो मौज़ूअ सां लाॻापियल बि आहे त ॿोलीअ जी जमालियात भिटाई खे अवां कीअं था एक्सप्लेन कयो। सभिनी खां पहिरियां त आउं लैंग्वेज अथॉरिटी खे मुबारकूं थो ॾियां, जिन हिकिड़े इंतिहाई अहम मौज़ू ते ही मुज़ाकिरो रिथियो आहे, ऐं मदद साहब, ताज साहब, डॉक्टर एहसान साहब तव्हां हुन में पार्टिसिपेट कयो पिया। ॾाढो सुठो मौज़ू आहे। लतीफ़ साईं हक़ीक़त में सिंधी ॿोलीअ जो अमीन ऐं मुहाफ़िज़ आहे। हुन ॿोली जी अमानत जेका उन ताईं पहुती आहे, उनखे वधीक ख़ूबसूरत करे असां ताईं पहुचायो आहे। ॿोली त सदियुनि खां हलंदड़ आहे। सिंधी ॿोली जे जेकॾहिं असां पस मंज़र रुगो हिकु नज़र ई विझंदासीं त हीअ ॿोली हज़ारनि सालनि खां हलंदी पई अचे, ऐं लतीफ़ साईं जे दौर ते जीअं पहुती आहे त उनखे ॼण त वधीक गहणा पाराए उनखे महफ़ूज़ करे ऐं पंहिंजे ईंदड़ दौर लाइ उनखे जेको आहे सो हमेशह जे लाइ महफ़ूज़ करे अॻिते मोकिलियो आहे। इहा लतीफ़ साईं जी ॿोली जी हुस्नाकी आहे। न त ॾिठो वञे त 5 पीढ़ियूं पोइ ते जेकॾहिं ॾिसंदासीं त लतीफ़ साईं जे वॾनि जी ॿोली त सिंधी कोन हुई, उन्हनि जी वॾनि जी ॿोली त अरबी हुई। ऐं ही माण्हू अजीब हिकिड़ो मौजज़ाती ऐं करिश्माती अंदाज़ में पंहिंजी ॿोली खे न सिर्फ़ु महफ़ूज़ करे थो, पर एॾो ख़ूबसूरत करे पेश करे थो जो अञा आउं सम्झां थो त डॉक्टर एहसान हिकिड़ो लफ़्ज़ चई हो त लतीफ़ी लहजो। आउं सम्झां थो त जेके 5 वॾा लहजा आहिनि ॿोली जा, उन्हनि में 6हों लहजो असांखे लतीफ़ी लहजो ऐड करणु खपे। छाकाणि त
लतीफ़ी लहजो, हूअं त सॼी सिंध जा सभई लहजा आहिनि, पर लतीफ़ी लहजो हिकिड़ो अहिड़ो लहजो आहे जेको हिन वक़्तु असां जेकॾहिं ॻोल्हियूं या तहक़ीक़ कयूं त शायदि उन जा कुझु जेके लफ़्ज़ आहिनि, लफ़्ज़नि जूं हुस्नाकियूं, उहे लफ़्ज़ मुख़्तलिफ़ लहजनि में मौजूदु कोन्हनि। जीअं जियारिस संभार कोह करींदुमि गॾिजी। वाह। हाणे करींदुमि लफ़्ज़ असां इस्तेमालु न पिया कयूं, उतरारो कंदुसि इस्तेमालु कंदो, लाड़ वारो कंदुमि कंदो, पर करींदुमि इहो लतीफ़ी लहजो आहे। इन लतीफ़ी लहजे खे असांखे डिस्कवर करिणो पवंदो त इहो लतीफ़ी लहजो जेको आहे ॿियनि लहजनि खां मुख़्तलिफ़ कीअं आहे। हूअं त सॼी ॿोली जो मुहाफ़िज़ लतीफ़ साईं आहे, इन में को शक ई कोन्हे को, पर जियारिस संभार कोह करींदुमि गॾिजी, वेरोतार वजूद में पिरियां जी पचार, से सॼण हूं न धार, हुन न धार, जे हींअणे में हल थिया, हून न धार। हर्फ़ तनाफ़ुर आहे इहो जेको हिकिड़े लफ़्ज़ ते अखर ते हिकिड़ो लफ़्ज़ पूरो थिए ऐं उतां उन साॻे अखर खां ॿियो लफ़्ज़ शुरू थिए, हून न धार। इनखे जेका सो शहरी सनत में हर्फ़ तनाफ़ुर चइबो आहे। त हिकिड़े पासे हर्फ़ तनाफ़ुर लतीफ़ साईं जी ॿोली में, जेको लतीफ़ी लहजे जी ख़ासि सुञाण आहे। ॿिए पासे हर्फ़ तजनीस ऐं ॿियो तजनीस जा ॿिया क़िस्म जेके लतीफ़ साईं जी ॿोलीअ में ईअं सम्झो त हुस्नाकिन जो हिकिड़ो समूंड आहे जेको असांजे साम्हूं अची थो वञे। ऐं लतीफ़ साईं जो लबो लहजो तब्दील थींदो रहे थो, सिचुएशन टू सिचुएशन वेरी करे थो। तूं ॻाल्हाए कंहिं सां थो, इहा शइ मैटर करे थी। जॾहिं सुहिणी जी ॻाल्हि करे थो त हुनजे लहजे में ॿियो हुस्न अची थो वञे। जॾहिं ससुई जी ॻाल्हि थो करे त हुनजी ॿोली जी हुस्नाकी तब्दील थिए थी। जॾहिं मारी जी ॻाल्हि थो करे त हुनजी ॿोली ऐं लहजो मटिजी थो वञे। जॾहिं मूमल जी ॻाल्हि थी अचे त हुनजो अंदाज़ बयां अञा वधीक मटिजी थो वञे। त जहिड़ो किरदारु आहे लतीफ़ साईं जो, हू किरदार खे उहा ॿोली अता थो करे जेका उन जे लाइ घुरिबल आहे। हू जॾहिं कंहिं हारी नारी जी ॻाल्हि थो करे त उनखे उहा ॿोली थो ॾे, ऐं हू जॾहिं कंहिं बादशाह खे खणी थो अचे त उनखे बादशाह खे उहा बादशाह वारी ॿोली थो ॾे। ऐं जेकॾहिं नूरी ॾे हलियो थो अचे त नूरी खे नूरी जो लहजो थो अता करे। लतीफ़ साईं जी ॿोली जो वॾे में वॾो कमाल इहो आहे त हू जंहिं सिचुएशन, जंहिं अहसास खे डिपिक्ट थो करे, जंहिं किरदार खे साम्हूं थो आणे, उन किरदार खे उनजी ॿोली थो अता करे। ही ॿोली जो को महा कारीगर आहे जंहिं वटि ॿोली जूं सभई हुस्नाकियूं त आहिनि ई आहिनि, लहजा त आहिनि ई आहिनि, पर ॿोली में मौजूदु जेको अंदरियों जमालियाती जहान आहे उहो तमामु वॾे मक़ाम ते बीठल असांखे नज़र अचे थो। हाणे हू किरदारनि खे जॾहिं डिपिक्ट थो करे त उन किरदार खे जेका घुरिबल ॿोली आहे उनखे ख़बर आहे त आऊं जेको आहे सो नूरी जी ॻाल्हि थो कयां त तूं समूं ऐं गंदरी, मूं में ऐबन जूई, मूं में ऐब अपार। हाणे इहो वरी हिकिड़ो जेको हुनरु आहे शाइरी जो हुनरु, जंहिंखे वराण असांजे अदीबनि ॾाहनि ऐं मुहक़िक़नि नक़ादनि सॼो आहे त साॻे फ़िक्रे सां या बैत शुरू थियनि या साॻे फ़िक्रे ते बैत ख़तमु थियनि या जंहिं ते ख़तमु थियनि उन तां शुरू थियनि, इहो वराण आहे। ऐं वराण सभिनी खां पहिरियां सिंधी शाइरी में आंदी आहे लुत्फ़ुल्ला क़ादरी साहिब जन। उनजी शाइरी में असांखे सभिनी खां पहिरियां वराण जो बानी मुबानी डॉक्टर बलोच साहिबु लुत्फ़ुल्ला क़ादरी खे सॾिबो आहे। पर लतीफ़ साईं उन वराण वारे उन सिटरा खे न सिर्फ़ु वुसअत ॾिनी आहे, पर ॻाल्हि खे वाज़े करण जे लाइ हू जंहिं बि मौज़ू खे खणे थो, जंहिं बि ॻाल्हि खे खणे थो, त उन सिचुएशन खे, उन मौज़ू खे चिटे करण जे लाइ उहो वराण जो सहारो थो वठे या वराण जी हुस्नाकी खे उहो इस्तेमालु थो करे। न की खणनि पाण सी, न की साणनि पाण, अहिड़ा जिन उहञाण आऊं न जीअंदी उनरी, जित न पखीअ पेर तित टिमके बाहिड़ी, जित तित इहो ॿोली जो हुस्न अलॻि आहे। जित न पखीअ पेर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाहोड़ की खेररी।
हाणे जित न पखीअ पेर जी सिट्रा सां अलॻि बैत, आऊं न जीअंदी उनरी जे सिट्रा सां बैतनि जी हिकिड़ी सीरीज़ अलॻि आहे। पहिरें ॾींहुं, ॿिए ॾींहुं, टे चौथे ॾींहुं, ॾींहंनि जे हवाले सां हुनजे बैतनि जो सिट्रा उहो अञा अलॻि। रूमी ईअं चोए जे सिट्रा सां जेको आहे सो बैतनि जी हिकिड़ो ईअं वहकिरो आहे, हिकिड़ो जेको अज़ीम वहकिरो आहे, त जेको आहे सो उहो अञा अलॻि आहे। एक प्यालो ॿजणा, हाणे एक प्यालो ॿजणा इन जे सिट्रा सां जेको आहे सो लतीफ़ साईं अञा अलॻि जेको आहे सो वठी थो वञे। त लतीफ़ साईं जे हिकिड़ी त तजनीस वारी ख़ूबी जेका अवल अलाह अलीम आला आलम जो धणी खां शुरू थिए थी। हाणे तव्हां रुॻो हिकिड़ी सिट पढ़ी वञो त अॼु जो मुहक़िक़ ऐं नक़ाद बहिरान आहे त हीअ ॿोली जो केॾो वॾो कारीगर आहे। हिकु सिचुएशन, हिकु ॻाल्हि करण लाइ एतिरा वर्सटाइल लफ़्ज़ हिन वटि किथां था अचनि। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, हाणे इहे सभई धणी जूं सिफ़तूं आहिनि। अवल बि उहो ई आहे, आला बि उहो ई आहे, अलीम बि उहो ई आहे। हाणे मुख़्तलिफ़ नालनि सां हुनखे सॾे करे पंहिंजी ॻाल्हि खे जेको वाज़े करे थो। क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, क़ादिर बि उहो ई आहे, कुदरत रखंदड़ बि आहे, क़ाइम बि उहो ई आहे। ऐं क़दीम जंहिंजो असांखे जंहिंजी इब्तिदा मालूम न हुजे उहो क़दीम उहो बि उहो ई आहे। त ईअं लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में जेका हिकिड़ो त हुनजो फ़िक्र त हसीन आहे ई आहे, उहो त मैचलेस आहे। उनजो त हिन सॼे बरे सगीर में को कोन्हे। ताज साहिबु ॻाल्हि करे त हुनखे सूबाई सित ते खणी आयो, त ताज साहिबु सूबाई सित कोन्हे को, त पर हक़ीक़त इहा आहे त काज़ी साहिबु पंहिंजे कंहिं जोहर में चई छॾी ॻाल्हि त 1792 में अंग्रेज़ ॾाहो किताबु लिखे थो इंडस डेल्टा ऑफ इंडस कंट्री। हू 92 में सिंध खे मुल्क थो सॾे, त मां सिंध हिकिड़ो मुल्क आहे, हिकिड़ो खितो आहे, सूबो त आहे कोन को हीअ हिकिड़ो। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ताज साहिबु चई हो, नादर शाह जॾहिं आयो त असांखे हिन बहस में ख़ैर पवणु त न खपे, पर हिकिड़ी ॻाल्हि जी चिटाई ज़रूरी आहे। त चयो त पयनि पठाणनि सी ॿोली जे न ॿुझनि ऐं सिंधी जो सायो कयां। उहो पारसियूं पुछनि त पठाण कोन्हे को, नादर शाह पठाण कोन हुयो, नादर शाह फारस खां आयो। पीएम पठारनि सी ॿोली जे न ॿुझनि। पठार चइबो आहे बरोच जेको पठूं चारे थो, ॿकरियूं माल धण चारे थो। पीएम पठारनि सी ॿोली जे न ॿुझनि ऐं सिद्धीअ जो सायो कयां, ऐं सिधी ॻाल्हि थी कयां। हू पारेसियूं माना गुजारत। हू जॾहिं हू आया आहिनि पंहिंजो उनजा ॾेर, त उहे गुजारतुनि में पिया ॻाल्हाइनि, अहिड़ी ॿोली पिया ॻाल्हाइनि। ऐं अॼु बि तव्हां बलूचनि जी सॼी उन जो तहक़ीक़ कंदा त ख़ासि तौरु जेके बिरोही आहिनि उहे त हुननि जो जेको लहजो आहे उहा त हिकिड़ी अस्करी कुवत तौरु उभिरिया ऐं ॿोली खे हुननि मटायो हो। हुननि पंहिंजी ॿोली तब्दील कई ऐं उन में हुननि हिकिड़ी ॻुझ रखियो हुयो जेको आम माण्हू न सम्झी सघे, भले हुननि जी ॿोली जो छो न हुजे। पीएम पठारनि सी ॿोली जे न ॿुझनि ऐं सिद्धीअ जो सायो कयां। हू पारेसियूं पुछनि, ऐं त सिधी ॻाल्हि थी पई कयां, हू गुजारतुनि में था ॻाल्हाइनि। त हाणे इहे जेके सिंधी कान्हे का, सिधी ॻाल्हि आहे, ऐं हू ॿी ॻाल्हि कोन था कनि, हू गुजारतुनि में था ॻाल्हाइनि। त जेको इहो बलोचनि वारो बेल्ट आहे, ऐं लतीफ़ साईं उठ जे लाइ 33 लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि हिकिड़े उठ जी ॻाल्हि खे। हाणे किथे त हू करहो थो अचे, किथे करहल हुनखे प्यार मां थो सॾे, किथे तोॾो थो सॾेसि, किथे वरी उहे गंजो करे सॾे थी, माना जिथे हू पसंदि नथो अचे गरो गंजो उठ खे सॾे थी। छाकाणि त सिचुएशन में आहे त जॾहिं पुनू खे खणी थो वञे त उहो उठ उते नथो वणे। पर जॾहिं पंहिंजो मूमल जो उठ, जंहिंखे मूमल खे इंतज़ारु आहे त तुंहिंजे चांगे खे चंदन चाढ़ियां, त हाणे उते चांगो करे माना सभिनी खां वधीक वणंदड़ मूंखे इंतज़ारु ई उनजो आहे। त या मेहुनि जा मुख़्तलिफ़ नाला हुन खया आहिनि, पर जेके मेहार जूं मेहूं जेके आहिनि सोणी जे लाइ प्यारियूं आहिनि। ॻिचीअ विझो बांह वेठी रोए वछन खे, त मेह एॾी प्यारी थी वञे, छाकाणि सिचुएशन इहा आहे जो मेहूं आहिनि मेहार जूं, मेहार जी वणे थी। ॻिचीअ विझो बांह वेठी रोए वछन खे, लायां लाल लिंगनि खे ऐं जो चरो कांह, आऊं जी दाह सदा भायां सोरी। त लतीफ़ साईं सिचुएशन टू सिचुएशन, पर्सन टू पर्सन, स्टोरी टू स्टोरी पंहिंजे लहजे में हुस्नाकी आंदी आहे। त सम्झां थो त हीअ ॿोली जो उहो जराह आहे, ॿोली जो उहो वॾो महाकारीगर आहे, जंहिंजे अॻियां लफ़्ज़ ॼण त मिंथूं कयूं बीठा हुया ऐं हू उतां खणंदो वियो आहे ऐं जोहर असांजी ॿोली खे अता कंदो लतीफ़ रहियो। साईं जी इहा ख़ूबी ऐं ख़ूबसूरती आहे त हुन जंहिं बि लफ़्ज़ खे छुयो आहे
त उहो हिकिड़ो निखरी पियो आहे ऐं मोती ऐं हीरे वांगुरु उन जो जरकाव जेको आहे साम्हूं अचे थो। ॿियूं बि खोड़ रिवायतूं आहिनि जेके लतीफ़ साईं पहिरियों भेरो सिंधी शाइरी में जेको विधियूं आहिनि। ख़ासि तौर ते असां ॾिसूं था जेकॾहिं सिंधी समाज त उहो सदियुनि खां वठी पिदरी समाज वारो जेको या ख़ासि तौर ते फ्यूडल जेको उनजो आहे पहलू जागीरदाराणो जेको मिज़ाज आहे उहो घणो रहियो आहे। पर लतीफ़ साईं जी शाइरी पहिरियों भेरो औरत जे रूप में उनखे ॻायो ऐं जेको आहे इज़हारियो आहे। पाण औरत थी उनखे उहो पेश कयो अथई। उहो कहिड़ो बि सुर खणूं था त उन में भिटाई औरत जे रूप खे वधीक जेको आहे पसंदि कयो आहे। त आउं मदद साईं खां ख़ासि तौर ते इन ई मामले ते जेको आहे सो इहो पुछणु चाहींदुसि या सम्झणु चाहींदुसि त लतीफ़ साईं अहिड़े समाज में हुनजी परवरिश थी आहे, हुनजी जेको आहे जागीरदाराणी कल्चर माहौल ऐं हालतुनि में सॼे उनखे ॾिठो अथई। उहो भिटाई पंहिंजो पाण खे औरत जे रूप में जेको पेश थो करे त उहो भला जेको औरत जो माह वारो महबूबा वारो या हिकिड़ो तख़लीकार वारो रूप आहे उहो उनजे अॻियां आहे या अञा का ॿी अव्हांजे नज़र में आहे त लतीफ़ साईं पंहिंजूं जेके सूरमियूं आहिनि उहे बि घणे अंदाज़ में उन्हनि खे खयो आहे, पर सॼी शाइरी उनजी जेको आहे औरत जे ॾाढो जेको आहे एड्रेस थियल आहे। त अव्हां इन पहलू खे कीअं था ॾिसो? सभ खां पहिरीं त अॼु जेको असांजो हीउ बहस थियो आहे ॾाढो सुठी ॻाल्हि आहे ऐं हुन मां हिकु नई ॻाल्हि अॼु ज़ाहिर थी त शाह लतीफ़ जे शाइरीअ जो लहजे ते हिकु अलॻि हिकिड़ो सेमिनार थियणु खपे ऐं इन ते जेतिरो कमु थिए उहो घटि आहे। बहरहाल हीउ नओं हिकिड़ो मौज़ू आहे जिते वाक़ई शाह जेके पंहिंजा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि उहे अजीब व ग़रीब आहिनि। वॾो हिकिड़ो मौज़ू आहे। हाणे तव्हां जेको सुवालु कयो आहे त हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन सॼे समाज में औरत सदाईं हिकिड़ी मज़लूम रही आहे। तव्हां नंढे खंड खां वठी दुनिया जे केतिरनि मुल्कनि में वेंदो त औरत खे हुननि जेको आहे सो उहा इज़त न ॾिनी आहे। ऐं हुनजा केतिरा सबब आहिनि। पर हाणे ॻाल्हि वरी अचूं पियासीं जॾहिं पाण सिंध जे ॻाल्हि ते त आउं हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त सिंध में लतीफ़ साईं पंहिंजे शाइरीअ में औरत खे हीरो बनायो आहे ऐं उन मारवीअ जे रूप में पंहिंजे वतन जा जेके गीत ॻाया अथसि उहे बि इंतिहाई जेके आहिनि से जानदार आहिनि। हुन ॾेखारियो आहे त जेकॾहिं माण्हू विढ़ण ते अचे त ॾाढ ऐं जबर सां कीअं थो विढ़ी सघे। मारवीअ जो सॼो सुर जेको आहे तव्हांखे हुबुल वतनी जो सबक़ु ॾिए थो। ऐं कोई हिते वधीक शेयर त कोन पेश कंदुसि पर उन में शाह साहब जेका ऑब्ज़र्वेशन आहे उहो पाण वियो आहे उन्हनि हंधनि ते मागनि मकाननि ते ॾिठो अथसि। हाणे तव्हां ॾिसो न सुहिणी आहे। हूअं ॾिसिजे त असांजे मुआशिरे में जेकॾहिं सुहिणीअ जे किरदार खे उन वक़्तु ख़राबु सम्झियो वियो पर लतीफ़ साईं हुनखे अमर करे छॾियो त हुन सां जेका बि ज़्यादती थी उहो ॾाढ ऐं जबर में हुई। हुन जी जेका शादी थी उहा बि ज़बरदस्ती हुई। हुनखे अॼु बि सुहिणीअ खे हीरो करे पेश कयो आहे। आउं सम्झां थो त इहा हिकिड़े माण्हूअ जी जंहिंजे क़ौमी शऊर पुख़्तो हुजे ऐं हुनजे अॻियां क़ौम जो माज़ी साम्हूं हुजे ऐं आउं सम्झां थो त उहे क़ौमूं जिन वटि इहो जबर ऐं इस्तबदाद हुजे उन्हनि वटि शख़्सियतुनि जो हुअणु हीरोज़ जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। छाकाणि शख़्सियतूं तारीख़ जा पेर हूंदियूं आहिनि ऐं शख़्सियतुनि खां सवाइ तारीख़ बिल्कुलु हिकिड़ी जॾी हूंदी आहे। आउं सम्झां थो लतीफ़ साईं असांखे केतिरनि शख़्सियतुनि खे जाॻाए असांजो हीरो करे वियो आहे ऐं उन में औरतूं बि शामिलु आहिनि। मां सम्झां थो त सब कॉन्टिनेंट में उहो शाइर उहे घटि आहिनि। हूअं बि तव्हां ॾिसंदो त असांजे सब कॉन्टिनेंट में अबसार का उन औरत खे चयो वेंदो आहे जेका राति जो ऊंदाईअ में पंहिंजे महबूब सां मिलणु वञे हिंदी शाइरीअ में। पर जेका जानदार शाइरी साईं लतीफ़ साईं कई आहे औरत मुतलिक़ उहा मूंखे न जयदेव में न कंहिं ॿिए शाइर में नज़र आई आहे। इन ॻाल्हि में लतीफ़ अमर आहे। ऐं हाणे पाण हलूं पिया ताज साहिब ते हिकिड़ी ॻाल्हि अॻ में रहायईं पाण बि ॿोलीअ जे दवाम जे हवाले सां त आउं उनखे कंटिन्यू कंदुसि त जीअं उहो जेको हिकिड़ो पहलू रहिजी वियो त उनखे कंप्लीट कजे। त तव्हां लतीफ़ साईं जे ॿोली जे दवाम जे हवाले सां ज़िक्र कयो। ॿ नुक़्ता त बयानु कया। हिकिड़ो नुक़्तो जेको रही वियो आहे त उनखे अव्हां जेकॾहिं वज़ाहत कंदो त ॾाढो सुठो। मां हिन नुक़्ते ते अचण खां अॻे डॉक्टर शेर सां इख़्तिलाफ़ु रखंदुसि। डॉक्टर बलोच जी वज़ाहत ज़रूरी न आहे त क़ाबिल क़बूल हुजे। कंहिंजी बि राय आख़िरी राय न हूंदी आहे
ऐं केतिरनि असांजे मुहक़िक़नि हर सुर खे उनजे पस मंज़र में ॾिठो आहे। त पोइ सुर सुहिणीअ जो ई बैत जेको आहे, जर थर तिख तमार वणटण वाई हिकिड़ी सभई शइ थी आहे सूर्य सज़ावा हमा मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो हाणे सोणीअ में मंसूर हलाजे जो कहिड़ो ज़िक्र? शाह जे रिसालो जेको करीम वारो आहे उहो अॼु गुम आहे। बुल्ली शाह करीम बुल्ली शाह करीम वारो तरतीब बाद में तब्दील कई वई आहे। शाह जे बेतनि खे कढी ॿियनि शाह इनायत जे मज़ार में वञो, हाणे त बेत ठही विया आहिनि, उते उहे समूरा बेत लिखियल हुआ जेके शाह इनायत बाबत शाह लतीफ़ चया हुआ, जेके के रामकलीअ में खणिया विया आहिनि, के ॿिए हंधि खया विया आहिनि। हुसैनी हुसैन लाइ बीबीअ पाण चई, इहो त केॾारो आहे। पोइ इहो सुर हुसैनी ससुईअ में छो वियो? त भिटाईअ ज़रूरी न आहे त ससुईअ में रुॻो ससुई चई आहे। तंहिं करे इहा पीएम पठाणनि सां ई आहे ऐं पथारनि वारो ऐं पारिसनि वारो बिल्कुलु ग़लति आहे ऐं उन सां इख़्तिलाफ़ु रखां थो। जेसि ताईं दवामियत जी आहे त लतीफ़ पंहिंजे ॿोलीअ खे लफ़्ज़नि खे जेको दवाम बख़्शियो आहे, उहो दवाम जो मतिलबु आहे त हुन जे दौर में जिन हालतुनि में जिन सूरत हाल में हुन बेत चयो, उन वक़्तु जेका हुनजी माना हुई उहा साॻी अॼु बि आहे या न। लतीफ़ बेतनि खे अहिड़ी माना ॾिनी आहे जो लतीफ़ खां पोइ वारे दौर में ऐं अॼु वारे दौर में उनजी माना तुज़ अचे थी। मसलन अॼु ॿोॾ में ऐं बरसाति में सिंध तबाह थी वई आहे। उन में सरकारी ऐं इंतिज़ामी नाअहली पंहिंजी जॻह ते आहे। सिंध जो जेको सोनू फ़सुलु आहे उहो आहे वोण, ऐं सॼी सिंध में एॾो ख़ूबसूरत वोण जो फ़सुलु थियो, उहो सॼो तबाह थी वियो आहे। हाणे जेकॾहिं असीं भिटाईअ जो उहो बेत जेको उन वक़्तु चयोईं, नसे वोण वणनि में नसे कातारियूं पसियो बाज़ारियूं हीअण मूं लूण थिए, हाणे इहो वञी रुॻो ख़ैरपुर नाथन शाह जे बाज़ारुनि ते इस्तेमालु कयूं, जोहीअ जे बाज़ारुनि ते इस्तेमालु कयूं, मेहर जे बाज़ारुनि ते इस्तेमालु कयूं, सॼी सिंध में जेका ख़ुशहाली उन ते कयूं त बिल्कुलु उन ते पूरो थो अचे। त इन मां साबित आहे त भिटाईअ लफ़्ज़नि खे बेतनि खे पंहिंजी ॿोलीअ खे उहो दमाम ॾिनो आहे जेको तमामु पंहिंजे दौर में पंहिंजे दौर खां सवाइ। मसलन हिन वक़्तु अक़वाम मुतहदा दुनिया जे मुल्कनि तमामु वॾो माल मता ॾिनो आहे जेको डीसीनि ऑफिसरनि ऐं वॾेरनि जे घरनि में डम लॻो पियो आहे ऐं मकी मवाड़ थी विया आहिनि, अञा खाइनि पियनि पिया, अञा चाहिनि था त वधीक खाऊं। पर भिटाई उन वक़्तु चई छॾियो, मतो ऐं मछ थुल्हा थो थूना हणी तो जा भाई अछ त पाणीअ पुना ॾिया। हिकिड़ो त ॿोॾ वारो पाणी इन जा बि ॾींहं पुॼणा आहिनि ऐं तुंहिंजी इन इक़्तिदार जा या इन जा बि ॾींहं पुॼण वारा आहिनि। मसइलनि अॼु इन ॿोॾ जे हालति में माण्हुनि जी समाजी अख़लाक़ियात ऐं समाजी वैल्यूज़ क़दुरु जेके आहिनि से ख़तमु थी विया आहिनि। तव्हां ॾिठो सांगड़ में हिकिड़ी छोकिरी, उहा जेका हिकिड़ो रक्षा वारे चयो तोखे हली था राशन ॾियूं, उन सां ज़्यादती कई वई। ऐं डॉक्टर फ़मीदा हिकिड़ो लिखियो आहे त हिकिड़ी औरत ॿुधायो त जेके असां ते पहिरेदार सिपाही बीहारिया विया उन मुंहं में हथु विधो, हिकिड़ी औरत ॿुधाए थी। ऐं जिन खे असां चङो मुड़ुसु करे बीहारियो आहे उहो माण्हुनि जो माल पिया खाइनि। त जेके इक़्तिदार जा साहिब आहिनि या जेके माण्हुनि जा संभालींदड़ आहिनि, उन्हनि जी अख़लाक़ियात ख़तमु थी वई आहे। हाणे अहिड़ी हालत में भिटाई दाह थो करे, अॼु बि कल्ह दाह के उहा अॼु बि दाह आहे त जो से लोड़ाऊ थिया जनी संदी धीर मारू वारा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाहिड़ी। हाणे ॾिसो त लतीफ़ बेतनि खे जेके मानाऊं ॾियनि थियो सो कल्ह बि उहो सादर थियनि पियूं अॼु बि। ऐं जेको अज़ीम शाइर आहे, जेको आफ़ाक़ी शाइर आहे, काइनाती शाइर आहे, जंहिंजी शाइरी दवाम हासिलु करे थी, उनजी शाइरी हर दौर में जेका आहे उहा असर रखे थी ऐं उनजो तव्हांखे अचे। मसइलनि मां हिकिड़ो ॿिया बेत इन हवाले सां ॿ टे मुंहिंजे ज़हन में आया, हूअं त तमामु समय बेत भिटाई जा आहिनि। मिसाल हिन वक़्तु हिन सूरत हाल में तव्हां ॾिसंदो त
ॿारनि जे मुंहं ते जेके फुरडियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि ॿारनि खे, असां वटि बहराड़ी में अताई डॉक्टर आहिनि जेके वञी इलाजु कनि था, हिकिड़े मां ॿियो थियो वञे, माण्हू बीमारी वधंदी वञे थी। हाणे अहिड़नि लाइ भिटाई जो अंधा ऊंधा वेज खल कुॼाड़ा खाईं असां ॾुखी ॾील में तूं प्यारी पेज, त माना भिटाई उन ते बिल्कुलु उहो चए थो। या हिन हालति में जॾहिं माण्हू मुसीबत में आहिनि, या हिकिड़ो माण्हू ख़ीमो खणियो पियो वञे ऐं वॾेरे जो कमदार वरी उन औरत खां ख़ीमो खसे थो वञे, त अहिड़ियुनि हालतुनि में जेकॾहिं भिटाई जो बेत सघनि सुधन सूर जी घायल कीअं घारीनि, हुननि खे ख़बर ई कान्हे त इहो ख़ेमूं जेका माई खणी पई आई, उन जा बचा जेके आहिनि उन में वेठा आहिनि, ऐं तूं त ख़ेमूं खणी वञी हो। त मां खिपरे खां आयुसि, मूं ॾिठा 10 ख़ेमा हुजनि, 2 ख़ेमनि में वॾेरनि जूं कारूं बीठियूं। हाणे 10 ख़ीमा तिन मां बि 2 में वॾेरनि जूं ख़ीमा कारूं बीठियूं, त बाक़ी 8 में छा हूंदो? हाणे इहा हालत आहे। त यानी भिटाई अॼु जी सूरत हाल ते असां वटि, या हिकिड़ो ॿियो त कल्ह बरसाति पई आहे, वरी ॿीहर तव्हां ॾिठो मीरपुर ख़ासि ॾे ख़ेमा उॾामी विया, मायूं वटि भॻियूं आहिनि, ॿार वटि भॻा आहिनि। हाणे अहिड़ी हालति में ॿियो मच्छर एॾो आहे, मां त वञी ॾिसी आयो आहियां, मायूं वीचारियूं हिकिड़ी पोतीअ में पयूं आहिनि। भिटाईअ त उन ज़माने में सियारे में लाइ हिकिड़ो भेद चयो, पर उनजी हिकिड़ी सिट उन औरत लाइ केॾी मक़सूद आहे जेका पोतीअ ते मच्छर चक हणे थो, वरी पोतीअ खे पलव खे सेरे थी, चारई चुनीअ पोत रेड़ींदी राति जी। त यानी भिटाईअ जे शाइरीअ में उहा दवामियत आहे जो कल्ह जे हालतुनि ते बि पूरी पई आई ऐं अॼु जे हालतुनि ते बि पूरी अचे थी, ईंदड़ वक़्त जे हालतुनि ते पूरी। ऐं सम्झां थो त भिटाईअ वटि जेका इहा दाइमियत आहे उहा ई हुनजी शाइरीअ जो हुस्न ऐं इहा ॿोलीअ जे लफ़्ज़नि में दवाम आहे, बेतनि में दवाम आहे, सिटुनि में दवाम आहे, ऐं उन्हनि में इहा तकलीफ़ ख़्याल ऐं फ़िक्र जो मौज़ू त तमामु, जीअं पाण ई चयोसीं त तमामु वसी आहे, त उनखे जेकॾहिं मुख़्तसिर कंदे, छाकाणि जो हाणे जेको आहे टाइम बि पंहिंजे पुॼाणींदे आहे पहुचे पियो, 2 दोस्त मौजूदु आहिनि, ऐं मुख़्तसिर तौर ते उन्हनि ॿिन्ही दोस्तनि खां ख़ासि तौर ते हिकिड़ो पहलू, हूअं त तमामु घणा पहलू आहिनि, लतीफ़ साईं ते पंहिंजे जेको हमअसर दौरु आहे या मुतक़दमीन आहिनि लतीफ़ जा जेको आहे, उन्हनि जा बि तमामु घणा असर आहिनि। ख़ासि तौर ते क्लासिकल जेका शाइर आहिनि असांजा, शाह करीम आहे, काज़ी कादन आहे, मियों इनायत आहे, त उनजी ॿोलीअ जा बि लतीफ़ साईं ते तमामु घणा असर आहिनि। ऐं डॉक्टर एहसान खे चवंदुसि जेकॾहिं इन ते मुख़्तसिर तौर ते ऐं बल्कि मुख़्तसिर तरीन जेकॾहिं रोशनी विझे त पोइ डॉक्टर शेर ॾेई वधिजे। असल में बिल्कुलु तव्हां जीअं दुरुस्त चयो, मुख़्तसिर तरीन रोशनी था विझूं कोशिशि करे, पर मां सम्झां थो इन खां अॻु में मां हिकिड़ी ॻाल्हि तमामु अहम आहे, अॼोके डिस्कशन में, अॼोके मुज़ाकरे में जेकॾहिं उहा ॻाल्हि न थींदी त मां सम्झां शायदि उहा तशनीगी रहिजी वेंदी, अधूरी गुफ़्तगू रहिजी वेंदी असांजी। आम तौर ते आम माण्हूअ जे ज़हन में हिकिड़ो इहो ख़्यालु आहे, डॉक्टर शेर साहिब बि अॻूणे चयो त लतीफ़ जो लहजो, लतीफ़ी लहजो हिकिड़ो अलॻि उन जो, उन ते अलॻि कमु बि थियण जी हक़ीक़त में ज़रूरत आहे। पर ॻाल्हि इहा आहे त आम माण्हूअ जे ज़हन में अॼु बि इहो ख़्यालु आहे त लतीफ़ जी ॿोली ॾुखी आहे। हिकिड़ो इहो सुवालु ॾाढो अहम आहे त चवंदो लतीफ़ जी ॿोली ॾुखी आहे। हाणे छा उहा ॿोली वाक़ई ॾुखी आहे या उहा ॾुखी नाहे, ऐं जेकॾहिं ॾुखी लॻे थी माण्हुनि खे त उन जी वजह कहिड़ी आहे या उन जूं कहिड़ियूं वजूहात आहिनि ऐं उहा सवली कीअं थी सघे। मां सम्झां थो इहो नुक़्तो वधीक इहो तमामु अहम आहे। मां थोरो टच कंदुसि तव्हांजे सवाल खे ज़रूरु। त असुल ॻाल्हि इहा आहे त शाह लतीफ़ जे ॿोलीअ खे असां जेकॾहिं मजमूई तौर ते स्टडी कंदासीं, उन जूं ॿियूं जेके बि उसनाकियूं आहिनि, जमालियात आहे, उन ते जुज़ियात में वञी ॻाल्हायूं, इन लाइ वक़्तु खपे काफ़ी। पर लतीफ़ साईं जी ॿोली जेका आम माण्हूअ खे ॾुखी लॻे थी, उन जूं 3-4 वजूहात आहिनि। हिकु त लतीफ़ साईं जेको पंहिंजे ॿोलीअ खे रिच कयो आहे, उन जूं हिकिड़ी 3 वजूहात आहिनि। हिकु, लतीफ़ साईं पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजे दौर खां अॻु वारी ॿोली जा लफ़्ज़ जेके आहिनि उहे इस्तेमालु कया आहिनि, जेके लतीफ़ ताईं ईंदे ईंदे ज़रे घटि मतरूक थी चुका हुआ, उन्हनि खे वरी ॿीहर उन जीआरियो आहे ऐं वरी जेको आहे ईंदड़ 3 सदियुनि ताईं असां उहे पढ़ूं था पिया। उन खां अलावा ॿियो इहो आहे त लतीफ़ साईं कुझु लफ़्ज़नि में थोरी रद बदल सां, जिन जा मिसाल अॻु में दोस्तनि ॾिना, थोरी रद बदल सां उन्हनि खे बिल्कुलु नओं कयो आहे, निज निबार कयो आहे, ऐं उहे ख़ालिसतन लतीफ़ जा तख़लीक़ थियल लफ़्ज़ आहिनि। ऐं टियों जेको आहे सो
उन दौर जी ॿोली जेका मुरविज ॿोली हुई उहा उन इस्तेमालु कई आहे। लहजनि ते ॻाल्हि कईसीं त सभिनी सिंध जे सभिनी लहजनि जी ॻाल्हि कई आहे। माना लतीफ़ खे पढ़णु वक़्तु असांखे सिंध जे सभिनी लहजनि ते दस्तरस हुजणु खपे। इहा ख़बर हुजे त भिटाई जे दौर जी ॿोली कहिड़ी आहे, भिटाई जे दौर खां अॻु में जी ॿोली कहिड़ी आहे, ऐं लतीफ़ ॿोलीअ में कहिड़ो नवाण आंदी आहे, इख़्तिरा कयो आहे, वधायो आहे अॻिते। इहे तमामु अहम ॻाल्हियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु इहो आहे त इहो हिकिड़ो जेको सुवालु आहे या इहो जेको ख़ौफ़ आहे माण्हुनि जे ज़हन में त लतीफ़ जी ॿोली ॾुखी आहे। पहिरीं ॻाल्हि त मां सम्झां थो असां लखे माण्हू असांखे ॾिसनि था हिन वक़्तु, इहो हिकिड़ो त ख़ौफ़ असांखे ख़तमु करणु खपे। लतीफ़ जी ॿोली ॾुखी आहे, ॾुखी सवली थींदी पढ़ण सां, ऐं जॾहिं असां पढ़ंदासीं लतीफ़ जे वेझो वेंदासीं त उहा यकीनी तौर ते आसान थी वेंदी। बाक़ी जेकॾहिं ॾिठो वञे पस मंज़र जे हवाले सां अवां ॻाल्हि कई, मूं खोड़ सारा मिसाल बि मां लिखिया हुआ त लतीफ़ साईंअ ते हिकिड़ो त ॿोलीअ जे मक़ामी लहजनि जो असरु थियो आहे, ॿियो बरे सगीर जे अंदरि नंढे खंड में ॻाल्हायूं ईंदड़ जेके अहम वॾियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जा बि तमामु घणा असर थिया आहिनि। मिसाल फारसी जी असां ॻाल्हि कईसीं, उन सां गॾु जी उन खां अलावा असां अरबीअ जी ॻाल्हि कईसीं ऐं हिंदीअ जी ॻाल्हि कई, उन तमामु घणा उन जा असर आहिनि। ॿियो लतीफ़ साईं जा जेके पेशरो आहिनि, लतीफ़ साईं खां अॻु में जेके क्लासिकल शाइर आहिनि उन्हनि जे हवाले सां ख़ासि तौर ते हूअं त 5-6 वॾा क्लासिकल शाइर आहिनि, जंहिंमें काज़ी कादन आहे, शाह करीम आहे, लुत्फुल्लाह क़ादरी आहे ऐं मियों शाह इनायत आहे, मियों ईसो आहे। इन्हनि जा उन ते काफ़ी घणा असर थिया आहिनि। पर सिधो सो मिसाल ॾिसो, जेको काज़ी कादन आहे उहो माना उच खां असां जेकॾहिं ॿधूं मुख़्तलिफ़ जेकर आहे वेंदे जेको आहे सो सेवण ताईं, त उन जी ॿोलीअ ते असांखे ख़ुदि थोरो उतरादी लहजो बि नज़र अचे थो पियो। पर लतीफ़ साईं जो जेको वॾो पेशरो आहे ऐं उनजे ख़ानदान जो वॾो हिकिड़ो शाइर आहे उहो शाह करीम आहे, जंहिंजी ख़ालिस लाड़ी लहजो आहे, उनखे उन जीअं जो तीअं एडॉप्ट कयो आहे। अहिड़ा खोड़ सारा मिसाल बयानु करे सघजनि था ऐं मां लिखी आयो हुउसि। पर उन्हनि खे छॾींदे असां चऊं था त अचो त लतीफ़ खे पंहिंजो कयूं, लतीफ़ जी ॿोली खे पंहिंजो कयूं ऐं लतीफ़ी जेके लहजा आहिनि समूरा उन्हनि खे असां पंहिंजो कयूं त लतीफ़ असांजो पंहिंजो थी। इन ई सवाल खे अॻिते वधाईंदे उनजो ॿियो हिसो चाहींदुसि त डॉक्टर शेर उन ते ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए ऐं उहो मुख़्तसिरी हुजनि त जीअं इहो जेको ख़ासि तौर ते ज़िक्र कयोसीं त उहो मुकमिल महसूसु थिए। लतीफ़ साईं ते जेके पंहिंजे दौर जा असर आहिनि या क्लासिकल जेके हुया शाइर उन जा पेशरो बि हुया जिन में डॉक्टर एहसान ज़िक्र कयो, उन खां अलावा ॿियनि ॿोलियुनि जा बि ॿियनि ॿोलियुनि जे शाइरनि जा बि क्लासिकल शाइर जेके आहिनि, मिसाल तौर ते फ़ारसीअ जो लतीफ़ साईं ते तमामु वॾो गहरो असरु आहे। अरबी जो मक़ोला ऐं क़ुरान मजीद जूं उन में जेको आहे सूरतूं आयतूं उहे बि लतीफ़ साईं जेको आहे पंहिंजी में तज़मीन तौर ते खयूं आहिनि। ऐं साॻे नमूने सां हिंदी शाइरीअ जो लतीफ़ साईं ते तमामु वॾो असरु आहे ऐं उहे सभु असर गॾिजी करे लतीफ़ साईं जी शाइरीअ खे इहा दवामियत जेको आहे बख़्शनि था। त इन पहलुअनि ते ख़ासि तौर ते फ़ारसी, अरबी ऐं हिंदी शाइरीअ जा जेके लतीफ़ साईं ते असर आहिनि उहे आउं चाहींदुसि डॉक्टर शेर ऐं सफ़ा मुख़्तसिर करे सिर्फ़ु एतिरो ॿुधाईंदुसि त लतीफ़ साईं हिकिड़ो एॾो वॾो घण पढ़ियो माण्हू हुयो। मदद साहिबु औरतुनि जे हवाले सां हुनजी नफ़्सियात जेका औरतुनि जी जीअं चिटी आहे उनजे हवाले सां ॾाढी लाभाइती गुफ़्तगू कई। त हीअ सॼे ख़िते जो हिकिड़ो अहिड़ो वॾो पढ़ियल लिखियल माण्हू आहे। ताज साहिबु लतीफ़ साईं जी शाइरी जा सरचश्मा बि हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत मक़ालो लिखियो आहे। त हिन ख़िते जे समूरे नज़रियाती ऐं फ़िक्री जेको जोहर आहे उनखे लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में समोयो आहे। ऐं सिर्फ़ु 2 मिसाल ॾियां थो जेके पंहिंजे क्लासिकी अहद मां हुन खयां आहिनि। हिकु त लतीफ़ साईं शारिह आहे पाण खां अॻु वारी समूरी शाइरी जो, उहो उनजो शारिह आहे। जिथे जिथे फ़िक्री मुंझारो आहे उनखे खोले ऐं वाज़े कयो आहे, चिटो करे ऐं असांजे अॻियां पेश कयो अथई। ऐं हिकिड़ो एॾो वॾो जेको आहे सो गुंबज़ थी बीठो आहे जंहिंखां पोइ वारी समूरी शाइरी उनजी छांव में बीठी आहे, उनखां ॿाहिरि जहिड़ो करे निकिरी न आहे सघी। काज़ी कादन जो हिकिड़ो बैत आहे त महशर वेले जितड़े 70 सिज तपन। क़यामत जे ॾींहुं आमतौरु इस्लामी नुक़्ते नज़र खां आहे त भई 70 सिज तपंदा, एतिरो ॾींहुं गरम हूंदो। महशर वेले जितड़े 70 सिज तपन सो सभोई झुड़ भायां जंहिं मूं पिरी मिड़नि। इहे समूरा मुंहिंजे लाॻियां त झुड़ थी वेंदो ऐं जेकॾहिं महबूब उन वक़्तु मिली पिया। ऐं लतीफ़ साईं चयो त जे क़याम मिड़नि तकर ओॾा सुपरी, क़यामत जे ॾींहुं बि मिलिया त सम्झंदुसि वेझा मिलिया आहिनि। तंहिंखां दूर सुजनि वाधायूं विसाल जूं,
मिलण जूं मुबारकूं अञा इलाही परे आहिनि। त हाणे लतीफ़ साईं उन साॻे ख़्याल खे असांखे कंप्लीट करे चिठो वाज़े करे कीअं थो ॾिए। ऐं लुत्फुल्ला क़ादरी जो हिकिड़ो बैत आहे त हुसन हबीबन जो पसी जे हेकार, वाह, हुसन हबीबन जो पसी जे हेकार, तातूं सभु ॼमार वञे उञ वरियनि जी। ऐं लतीफ़ साईं चयो त हबीबन हेकार मंझां मेहर सॾु कयो, सोमूं सभु ॼमार ओरण इहो ई थियो। जीअं लतीफ़ साईं जी शाइरी, लतीफ़ साईं जो फ़िकिर ऐं सम्झां थो हिकिड़ो अहिड़ो बहरे बेकरां आहे जंहिं ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि ई आहे। अॼोको ही असांजो जेको मुज़ाकिरो हो उहो पंहिंजी वक़्त जी पुॼाणी ते पहुचे पियो। आख़िर में आउं लतीफ़ साईं जे हिन शेर सां ई अवां सभिनी दोस्तनि खां इजाज़त वठंदुसि त सेवा कर समूंड जी जिते जर वहे थो जाल, सहसे वहन सीर में माणिक मोती लाल, जे मासो जुड़ई माल त पुॼारा पुर थिए। सभिनी महिमाननि जी तमामु घणी महिरबानी। मदद साहब, ताज जोयो साहब, डॉक्टर एहसान दानिश, डॉक्टर शेर महराणी। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में पाण गॾु हूंदासीं। साथ सलामत।